अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सुमरो। आया संझा सैयद हल्ला से हेडलाइंस है। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठि कोरोना टास्क फोर्स जो इजलास। कराची में पाबंदियूं वधीक सख़्त करण जो फ़ैसिलो। रात 8 वॻे खां पोइ माण्हुनि जे गैर ज़रूरी ॿाहिरि निकिरण ते पाबंदी लॻाइण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त कारोबार सुबुह 5 वॻे खां शाम 6 वॻे ताईं खुलियल रहंदो। बेकरी ऐं खीर जा दुकान राति 12 वॻे ताईं खुलियल रहंदा। SOPs जी भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। जुमो ऐं आचर मुकमिल कारोबार बंदि रहंदो। मुल्क में कोरोना वायरस जा हालत जारी। कोरोना वायरस 57 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतुनि जो अंग 20,803 ताईं पहुतो। NCOC मूजिबि मुल्क में 58,670 कोरोना टेस्टूं कयूं वयूं। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 3,060 नवां केस ज़ाहिर। 8,20,374 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सेहतियाब थी विया। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान ख़ान आमदनी ॾेखारण लाइ पुराणी आदमशुमारी जा अंग अखर इस्तेमालु कया। कूड़ ऐं ग़लति बयानी सां इमरान ख़ान माइशी तबाही लिकाए रहियो आहे। वज़ीर आज़म साहब कुकड़नि आननि ऐं मेहुनि सां मईशत बहितर नाहे थींदी। इमरान ख़ान जेके बि वाइदा कया पूरा न कया विया। घोटकी ज़िले में सभ खां वधीक गैस पैदा थिए थी। वज़ीर आज़म इमरान ख़ान गुज़िरियल महीने सिंध पैकेज जो ऐलान कयो। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जो घोटकी में मीडिया सां ॻाल्हियूं चवे थो वज़ीर आज़म इमरान ख़ान जहांगीर तरीन खां न इंतकाम वठणु चाहे थो ऐं न उन खेसि रिआयत ॾींदो। हलीम आदिल शेख हमलनि खां ॾिजण वारो नाहे। सभिनी खे ख़बर आहे त PP खे कमु करणो ई नाहे ऐं न ॿियनि खे कमु करणु ॾींदी। शिकारपुर के कचे में धाड़ेरनि जे हमले में शहीद थियल 2 पुलिस एहलकारनि ऐं फोटोग्राफर की तदफीन है। शहीद एहलकार अब्दुल ख़ालिक सोलंगी जो मड़ नौशर फिरोज़ में मिट्टी में हवाले किया वियो। स्कूल ग्राउंड ते थियल जनाज़ नमाज़ में SSP DSP समेत पुलिस अमलदारनि समेत वॾे अंग में शहरियुनि जी शिरकत। सिंध हाईकोर्ट में बरसातुनि दौरान DH ऐं क्लिफ्टन वारा इलाइक़ा ॿुॾण वारे मामले ते ॿुधणी। सिंध हाईकोर्ट पारां लाॻापियल इदारनि ते कावड़ जो इज़हार। सिंध हाईकोर्ट कैंटोनमेंट बोर्ड खां 4 जून ते तफ़सील तलब करे वरिता। जस्टिस हसन अज़हर रिमार्क्स ॾींदे चयो आहे त शहर ॿुॾी वियो आहे पर कंहिंखे परवाह नाहे। घर ॿुॾी विया पर माण्हुनि जी मदद न कई वई। कराची के इलाके गुलशन मेमार में रेंजर्स ऐं पुलिस की गडियल कार्रवाई दौरान 4 जवाबदार गिरफ्तार। रेंजर्स तर्जुमान मूजिब जवाबदार अब्दुल रज़ाक, मोहम्मद शिमरेज़, मोहम्मद राशिद ऐं अदील उर्फ आदिल के गिरफ्तार किया वियो। जवाबदार केतिरनि ई केसनि में घुर्बल आहिनि। जवाबदारनि वटां हथियार ऐं ॿियो सामान हथ कयो वियो आहे। घोटकी जी रहमवाली पाड़े में वाबडा जो लाइनमैन अब्दुल रशीद मीराणी घुटा ॾेई क़तल बारसल इल्ज़ाम हणंदे चयो आहे त 4 जवाबदारनि घरां घुराए अब्दुल रशीद खे क़तल कयो आहे। जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। दौदापुर वेझो ॻोठ अब्दुल मजीद में चाचड़ ऐं मलगाणी बिरादरी जे 2 धुरियुनि में तकरार ॿीहर भड़कियो थियो। जहिड़े दौरान गोलियूं लॻण सबबि गुलाम नबी चाचड़ मारिजी वियो। 2 धुरियूं मोर्चाबंद। इलाइक़े में ॾका। पने आखिल भरसा ॻोठ ठकराठो में मासूम ॿाड़ी गंदे नाले में किरी फौत थी वई। ॿाड़ी रुकिया भट्टी जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। सकरान लॻ ॻोठ जुमो चौहाण जी रहवासियुनि औरत शहज़ादी ते मुड़ुस जो मुबैना तशद्दुद।
जवाबदार पंहिंजी ज़ाल खे मुबैना तौरु तशदुद करण खां पोइ हथ ॿेर ॿधी झंग में फिटो करे छॾियो। पुलिस औरत जे सोरे खे गिरफ़्तार करे वरितो। बुलंद शाह करीम जो ॻोठ मीर हसन लाशारी में घरू तकरार सबब नौजवान असगर लाशारी फाओ खाई आपघात करे छॾियो। इतलाबाद पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। रहती वेझो 3 ॾींहं अॻु औरत नसीबा खे बाहि ॾेई साड़ण वारे मामले में अॻभराई। सरकारी फ़रियाद ते औरत जे मुड़ुस ज़रू शर, ॾेर दिलदार शर ऐं अब्दुल्ला शर मथां केस दाख़िल। जवाबदार गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि खे कैफ़र किरदार ताईं पहुचायो वेंदो।